अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين درود شریف بلند آواز اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عزیزان محترم مجھا پیارا بھائرو یہ اللہ سے جو مقدس کلام پڑھے ہوئے ہے انشاءاللہ سجی رات پڑھے ہوئے دو ॿुधण जी ज़िमेदारी तव्हां असांजे मथां आहे जेके आया हो जेके न आया आहिनि आवाज़ ओस ताईं नथो पहुचे उहे ज़िमेदार न आहिनि असीं ज़िमेदार आहियूं छो त कलमे वारा बि आहियूं मुस्लमान बि आहियूं ऐं मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पक्का ऐं सचा उम्मती बि आहियूं ऐं वॾी ख़ुशी हूंदी आहे दिलि जे अंदरि जॾहिं हुज़ूर ते कलमो पढ़ंदा आहियूं या दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहियूं वो पाण खे पाण चवंदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह इन सोणे अमल जे सदके रब साईं महिरबानी फरमाईंदो वरना अमलनि जी कमज़ोरी ज़रूर आहे ऐबनि में भरिया पिया आहियूं गुनाहनि में भरिया पिया आहियूं अॼु इहो वाइदो कयो त इंशाअल्लाह अॼु रब साईं असांखे मौक़ो ॾिनो आहे जो जाइ चङी मिली आहे क़ुर शरीफ़ साम्हूं आहे वेही करे पंहिंजे रुठल रब खे परचाए वञो जलसनि जो मक़सदु इहो ई हूंदो आहे वाइस चइबो नहीं क्या जो एक बे की नसीहत की मां सिर्फ तव्हां मुझो इहो न आहे त तव्हां खे तो नसीहत कयां बल्कि पंहिंजे वाइस मां पाण खे तो नसीहत कयां त जीअं पाण सुधरूं ऐं अल्लाह खे राज़ी करे वठूं।
छो त कॾहिं वरी उहो ॾींहं बि मथो ईंदो जो असांजा वाइज़ बंदि हूंदा, नसीहतूं हिक ॿिए खे कोन करे सघंदासीं, हेसि ताईं पंधु बि न थींदो, घुमण जी ताक़त बि कान हूंदी, ॻाल्हाए बि कोन सघंदासीं, अहिड़नि प्रोग्रामनि में अचणु असांजो न थी सघंदो। पोइ अल्हम्दुलिल्लाह खटियो खाईंदासीं, जेका दुनिया में ज़िंदगी में जेका महिनत कईसीं पोइ पोइ असांखे इहो ई फ़ाइदो मिलंदो। जीअं वास्तो घणो तीअं क़बर ऐं क़यामत ॾींहुं बि वास्तो घणो, जीअं प्यार ऐं मोहब्बत ज़्यादा तीअं क़बर क़यामत में प्यार मोहब्बत ज़्यादा। इन क़ुरान शरीफ़ ऐं सोहणे नबी जे प्यार मोहब्बत जे सदके इंशाअल्लाह अल्लाह सही असां खां बग़ैर के पुछा जे जीअं तव्हां छा सम्झंदा आहियो मामूली जे हिसाब किताब थींदो आहे, रब साईं बाज फरमाए असांखे जन्नत जे हवाले कंदो, जो रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत ज़रूर हूंदी। क़ुरान शरीफ़ जी शफ़ाअत बि आहे इंशाअल्लाह। जॾहिं अहिड़ियूं हस्तियूं हुज़ूर जहिड़ी शख़्सियत ऐं ही सचो क़ुरान असांजी शफ़ाअत फरमाइनि इंशाअल्लाह जो खिलंदे खिलंदे जन्नत में हलिया वेंदासीं। जलसे वारनि वॾी महिनत कई आहे। हज़रत मौलाना मोहम्मद आरिफ साहब या असांजो पुराणे में पुराणो साथी हाजी मियां इनायतुल्लाह वेठा आहिनि, काफ़ी ज़िंदगी गॾु गुज़ारीसीं। इहा ज़िंदगी ईअं आहे जीअं बस बर्फ़ करे ख़तम थिए ईअं ज़िंदगी वञे थी। असां आसरनि में हूं त अञा आहियूं पर ख़बर ई न पवंदी त आसर ई ख़तम थी वेंदी। सियाणो मुस्लमान उहो आहे, समझदार मुसलमान उहो आहे जेको ईअं समझे त ही जेके ॿ विख खयां अथमि न मुंहिंजा आख़िरी कदम इहे, अॻिते शायदि मां कदम न खणी सघां। पोइ जेको नज़दीक ॾिसंदो पंहिंजे हयाती खे परे न, नज़दीक में नज़दीक पंहिंजे सामनो पंहिंजे कदमनि निहारींदो त जे बीठो आहियां त शायदि क़िस्मत मुंहिंजी आख़िरी ज़िंदगी आहे जो मां बीठो आहियां, रब बीहारियो आहे, मतां वेहण जी ताक़त न रहे, हिते बीठे बीठे बगोड़ा हारे अल्लाह जो साम्हूं तौबा ताइब थी पंहिंजे रब खां माफ़ी घुरी, रब खां माफ़ी वठी पंहिंजे रुठल रब खे परचाया ऐं रब काबा जो कसम क़ुरान साम्हूं आहे, बीठे बि रब साईं माफ़ी ॾियण जे लाइ तयार आहे। जे वेठो आहे वेठे बि माफ़ी ॾींदी, पर शर्त हिकु आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, सच्ची तौबा हुजे। जीअं तव्हां सां आम ठका आंगुरनि जो कढो हलां तौबा से तौबा वरी ईअं न थींदो मिड़े माफ़ी ॾे, इहे मिड़ी ॻाल्हियूं, इहा माफ़ी न आहे, इहा तंज़ आहे। माफ़ी अहिड़ी वठ जो दिल में चवई त वाकई बानो अॼु कमज़ोर थी हीणो थी रब जो साम्हूं आयो आहे, तुंहिंजा उज़वा बि तोसां ॻाल्हाइनि त इंशाअल्लाह माफ़ी मिलंदी, ऐं तुंहिंजा हथ अहिड़ा त निमाणा हुजनि जो इन्हनि हथनि खे जी रब साईं वापसी न करे न मोटाए, इंशाअल्लाह इहा दुआ क़बूल ई क़बूल। भले हेटीहनि सिपाहियुनि जो क़ुरान जो रब साईं मोकिलियो आहे तव्हां असांजे लाइ, मलाइक जिब्रील ईंदो, जन्नत बि असांजे लाइ त जहन बि असांजे लाइ, मौत बि असांजे लाइ ऐं मौत जी सख़्ती बि असांजे लाइ। वजात सकरतुल मौत बिल हक़ ज़ालिक मा कुंत मिनो तहीद। अल्लाह फरमाए खबरदार सोना उम्मत के बुधा मौत जी सख़्ती बरहक तव, पक्की ॻाल्हि अथव, मां ख़ुदा तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मतां लायानी कयो, मतां बेपरवाही कयो, मतां बेख़बरी में मौत मथो न अची वञेव, पोइ सख़्ती ॾिसी रड़ियूं कंदा वठो। मां अल्लाह क़ुरान में अॻुवाट ॿुधायांव थो त तव्हां मुकमल तयारी कयो, इहा सख़्ती जी घड़ी अचणी आहे ऐं मौत ज़रूर ईंदो। मौत ख़ाली मौत छड़ो न आहे, मौत में वॾी सख़्ती गॾु आहे, सकरात, तंहिं करे तव्हां अॻु में तयार थी अल्लाह खे राज़ी करे वठो, इंशाअल्लाह काई सख़्ती न आहे जो मौत महिल बि तोखे ख़ुशख़बरियूं मिलंदियूं त जन्नत तुंहिंजे लाइ। बाक़ी आया जो आलम सगोरा पढ़ंदा आहिनि, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून। इहा जो मिज़दाक छा आहे, आया जो मफ़हूम छा आहे, आया जो मक़सद छा आहे, इहो ई मक़सद आहे जंहिं रब खे परचायो सकरात में खे ख़ुशख़बरी मिली वेंदी त इंशाअल्लाह गणती न कजांइ, घबराइजांइ न, मौत खां डिॼ न, क़ब्र जी अंधेरी कान थी, क़ब्र जी अंधेरी खां न डिॼ, क़यामत ॾींहुं उथंदे ज़रूर, पर डिॼ न घबराए न। असां तोखे अॻु में ई मुबारकूं ॾियण आया आहियूं त इंशाअल्लाह तूं खटियूं वेठो आहीं, हारायो न आहे। शान मुस्तफा शान सहाबा, ऐं सहाबा जी ज़िंदगी ईअं हुई, उहे बि त इंसान,
उनके भी भुख लगंदी, उनके भी उञ लगंदी, उनके भी घर होया, उनके भी बारड़ा होया, वो भी जमीनों कंदा हा, वो भी बागन जा मालिका, लेकिन हर शे के पोते कंदा हा, अल्लाह जे कुरान मिठे मोहम्मद जे फरमान के सामो रखंदा हा, अज जन्नत जा मालिक बने बैठे। असां दुनिया के अग में था आणियूं, दीन पोते वारो मिलियो दीन के काते निभाईंदासे, वरना दीन यतीमन वांगुर धिक्का खाईंदो अचे। असां सिर्फ दुनिया दौलत जे मोहब्बत में पंहिंजी जिंदगी तबाह कई ऐं कुरान गवाह है। अल्लाह तो फरमाए क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला बल तुज़िरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। किताब थोड़ो ही अल्लाह जो कुरान गाल और सफा पक्की गाल जो सवाल ही पैदा न तो थे, जो मामूली को क़यामत में फर्क पवे, जिया कुरान दसे थो जो यो अखिन सा मुसलमान पान दिसन। अल्लाह फरमाए इंसानो याद रखो तवा के कामयाबी जे मंजिल ते जे हलणो आहे त पोइ मां तरीक़ो खुदा तो दसां। दिल त हर कंहिंजी चवंदी आहे त मौत ईमान सां थिए, कबर मोमिनन वारी मिले, कबर में अंधेरी न होजे, कबर में तंगी न होजे, सकरात आसान होजे, लेकिन याद रखो मुसलमान हो सकरात जंहिंजो ॿुधंदा आहियो जियां ॾिसंदा आहियो इहा शइ ज़रूर अचणी अथव। इन करे अल्लाह जो क़ुरान फरमायो तव्हांजी कामयाबी, तव्हांजी भलाई, तव्हांजो सोभ, तव्हां जन्नत हासिल हिन तरीक़े सां कंदव जो तव्हां वटि ही शयूं हुजनि, ही सामान तव्हां वटि हुजे, ही निशानी तव्हां वटि हुजे। हिकु त तव्हां पक्का निमाज़ी हुजो, ॿियो मां अल्लाह जी तारीफ़ कयो, मुंहिंजो ज़िक्र कयो। अल्लाह फरमाए वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह फरमाए दुनिया में रहने वाले हो पूरी जिंदगी जिथे वे हो, जाडे वञो जाडे वे हो, तारीफ़ मुंहिंजी कयो, ज़िक्र मुंहिंजी कयो, छो त मां तारीफ़ जो लाइक़ आहियां। कंहिंजी तारीफ़ कयो असां वरी हेॾे वियो में बस मौली साहब ॻाल्हि न पुछ, माण्हू पेरे पिया वाह कहिड़ो चङो मुड़ुस आहे हिन जो माण्हू पेरे था पंहिंजी तारीफ़ या वतन तो के जानवर जी तारीफ़ या ज़मीन जी तारीफ़ या फसल जो तारीफ़। अल्लाह फरमाए तो तारीफ़ जो लाइक़ मां आहियां। कहिड़ा साईं भले ॿुधायो तव्हां तारीफ़ जे लाइक़ कीअं आहियो? हे असां बि पटका ॿुधी चङा मुड़ुस घुमंदा था वताऊं। अल्लाह फरमाए जेको कमु मां थो कयां तव्हां न करे सघे। नारे तकबीर। साईं कीअं भला कीअं? फरमाए वाला कद खलकनल इंसाना मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी करारिन मकीन सुम्मा खलकनल नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु आसनुल खालिकीन। तारीफ़ जो मां लाइक़ अल्लाह तो फरमाए मुझी तारीफ़ कयो, तारीफ़ जो लाइक़ मां आहियां। जो इंसान तू चुरे बैठो, तू घुमे बैठो, तू खाए बैठो, तू पिए बैठो, करी सुतो पियो आहे, करी जागे थो, करी ॻाल्हाए थो, पहिरीं तोखे ख़बर आहे न अल्लाह फरमाए थो तोखे छा मां जोड़ियुमि, कीअं जोड़ियुमि, पूरी काइनात कठे कयो, ईअं कोन करे सघंदा जो मां तोखे जोड़ियो। अल्लाह फरमाए थो पाणी जे कतरे मां, रत जे थिगड़े मां, बूटी जे टुकड़े मुझी बादशाही में कमी ना है। मतलब ॿी ॻाल्हि ॿुधो, हेरे हेरे तवज्जो, अंधेरिया परवाना पर तवज्जो। यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंजो पुटु? अबा ॻाल्हायो थोड़ो, कंहिंजो पुटु बाबा? अल्लाह जे नबी जो पुटु, ॾाढो नबी, पर ॾाढो नबी, घर नबूवत जो घर, एॾो सोहणो यूसुफ हसी से जमील। पर जॾहिं ज़ुलेखा थी चएसि यूसुफ चे छाए, चे हलऊं कम सां। यूसुफ अलैहिस्सलाम गॾु ज़ुलेखा अॻियां, यार अल्लाह जो रोई तो क़ुरान साम्हूं रखियल आहे,
ज़ुलेखा के दिल में इहा ही बीमारी आ त अगते वनी कमरा फलाना फलाना कमरा ये बंद करे न के फसाए दिल जी तमन्ना पूरी कया लेकिन जेकने यूसुफ अलैहिस्सलाम के खबर हुजे हा त ई ज़ुलेखा जे दिल में ये बीमारी आ ए कुरान सामो तमा पान फैसलो कयो जो हज़रत यूसुफ एकड़ो विखबे न वने जो एकड़ो विखबे सोनो हसीन यूसुफ अलैहिस्सलाम जो सोनो केर सदाए पंहिंजे दौर जो हसीन जो सरदार हो पंहिंजे दौर जो वरना पूरी कायनात जो हसीन जो असां जो ही नबी ज़ुलेखा हले थी ऐं ज़ुलेखा बि चवे थी त मां बि मिस्र जी राणी हा मां बि औरत हसीन हा यूसुफ बि सोणो ज़ुलेखा बि सोणी यूसुफ बि जवान ज़ुलेखा बि जवान ज़ुलेखा के दिल में आई आ गाल एड़ो हसीन मुझे घर में रहंदो पयो आ मां दिल जी मुराद पूरी छो न कया जे ओ यूसुफ आ जी ज़ुलेखा जे हेरे आ यूसुफ पोया ज़ुलेखा गया थी हले एकड़ो कमरो आयो दरवाजो बंद कई चाबी खीसे में ॿियो कमरो आयो दरवाजो बंद कई चाबी खीसे में 7 दरवाजा कलमे वारो जमो जो सीरो कुरान में तो चे वगल्लकतिल अबवाब ए 7 दरवाजा तफसीरन में दो 7 दरवाजा बीबी ज़ुलेखा बंद करे चाबी खीसे में विझाई आखिरी कमरे में हेडो यूसुफ बीठो आहे ज़ुलेखा जी भी जवानी आ त जो यूसुफ जी भी जवानी आ पर मां यूसुफ अलैहिस्सलाम जी जवानी के लख सलाम कंदो असां ने जवान त ठयो पर पोड़ा भी खरी था पवे ही के चंगी सूरत अची वने न अबा इते छले साबा पुट इते छले जो जन्नत में थुरू विंदो यूसुफ अलैहिस्सलाम हसीना तमा को पूछा तो यूसुफ अलैहिस्सलाम सोण चेहरे वारो होयो या न होयो केडो हसीन ज़ुलेखा हेडो बीठिया त यूसुफ हेडो बीठो ज़ुलेखा के यकीन आ त कमरा बंद चाबियूं मूं वटि ताला हेॾा लगल यूसुफ हाणे भॼी कोन सघंदो वञी कोन सघंदो पर मुंहिंजी जवानी आ हुनजी बि जवानी आ थोरो इशारो कंदी मां त पाण ईंदो ज़ुलेखा पंहिंजो अखियूं मथे करे यूसुफ जे चेहरे में मिलायई लेकिन मुंहिंजे सुहिणे यूसुफ जे चेहरो हेठि मुंहुं मथे नथो करे त ज़ुलेखा औरत आ औरत जे चेहरे खे ॾिसणो ई न आहे औरत जे जिस्म खे न आहे ॾिसणो यूसुफ अलैहिस्सलाम जे मुंहुं हेठि यूसुफ ज़ुलेखा तकींदी पई आ यूसुफ जे चेहरे में तके 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 सोचे पई मता मुड़स मुंहिंजो ड्यूटी तो मोटी अचे देर थी वई आ हाणे मजबूर थी ॻाल्हाइण लॻी पर मैं ओ यूसुफ आ जी ज़ुलेखा कालत है तलक यूसुफ तो के खबर ना है छा ई कमरा मा छो बंद क्यों चालाए छो तो के खबर ना है छा चाबी मा खीसे में छो एकदम जमू के केड़ी खबर तो के खबर ना मा है छो वटिया मा जमू के केड़ी खबर यूसुफ गाल बत हाने खुले लफ्ज में थी जमा आ मूसा मिली वन मुजो मकसद ही हुई आ नबी जो पुत्र जवान के गुनाह को ये बचन खपे जे मुझे यूसुफ पाड़ के बचाए सजोरी सखर में थोड़ो ये तारा है पो राजो घर इंदो अमा दवा तो अख में तक सूर सजोरी जो तारा फेराइंदे अना सूर न पंदई तू मस्जिद ॾिसे हा तू कुरान ॾिसे हा तू के साले ॾे वञे हा पी जो चेहरो ॾिसे हा अम्मा जो चेहरो ॾिसे हा न्याण ॾे तके हा पुट ॾे तके हा के चंगी जात ॾिसे हा रब काबा जो कसम आ तुंहिंजी नज़र अञा तेज थे हा ई तबाही इनी करे हा जो असांजी नज़र सदाई गुनाह में असांजा हथ पैर गुनाह में बुढ़ा पिया हल पो बीमारियूं पो मुसीबतूं तकलीफ़ूं परेशानियूं अचनि थियूं मां सलाम कंदो आहियां यूसुफ के हीअं बीठो आहे ते ज़ुलेखा ख़बर थी मां केरु आहियां जे मुझे घर में रहंदो है वो केरा जे ज़ुलेखा तो के खबर ना मिस्र में मां केरा मुझो बाबो नबी दादो नबी परदादो नबी मां नबी जे घर में जायो आ ज़ुलेखा रब काबा जो कसम हज़ारे हीला कंदे मां नहीं दो माई ज़ुलेखा चेती काडे वींदे जे मां बीठो आ जे हाणे अचणो पवंदो जे नहीं दुम जे जो तू नथो अचे त मां तोड़े थी अचां
यूसुफ समझी वियो मथा औरत अची वञे गोड़ा हारण शुरू कई क़ाल माज़ल्लाह इन्नहु रब्बी आसन मसवाया ओ रब ओ मुंहिंजा मालिक हाणे काॾे वञा सतन कमरनि में बंदा ही नौजवान छोकरी बीठी आ मां त न वेंदुमि मौत मंज़ूर आ मां त न वेंदुमि पर मथा हू माॾे अचे मां काॾे वञा कमरा बंद लॻा पिया आहिनि अल्लाह फरमाया यूसुफ घबराए ना हर मुसीबत को बचाइण वारो तोखे मां आहियां हिन मुसीबत खां बि मां ख़ुदा हाणे तो बचाया है कंहिंखे सॾिजे मुसीबत मुश्किल में हालांकि याकूब अलैहिस्सलाम जीअरो चो नबी जीअरो आ पर यूसुफ अलैहिस्सलाम सॾेसि नथो हुनखे यकीन है त बाबे जे साम्हूं मूंखे ॿाहिरि वठी विया मूंखे साम्हूं कुटियो बाबो न आयो मूंखे खूह में सटियो बाबो न आयो मां मिस्र में विकामजी वियुमि बाबो न आयो त हिते बि बाबो न ईंदो हुते बि रब महिरबानी कई खूह में बि रब महिरबानी कई हाणे बि रब जी भलाई थींदी मुंहिंजी इज़त बचंदी वरना मुंहिंजी इज़त तमामु मुश्किल आहे रब काबा जो कसम आहे यूसुफ जा गोड़ा वहण लॻा पर मैं रब मौत जा मरी वञा पर ज़ुलेखा जो हथ मूंखे न लगे रब फरमाया यूसुफ गलती न कर मां अल्लाह ही तो थोड़ी ॻाल्हि आहे मां वॾियुनि मुश्किलात में इंसान खे कढंदो आहियां यूसुफ हिकु मिंट ॻाल्हि ॿुध छड़ो भॼण तुंहिंजो कमु आहे भॼण तुंहिंजो कमु आहे साईं ताला आहिनि दरवाज़ा बंदि चे चंबो हण दर के तुंहिंजो कमु आहे दर टोड़े इज़त सां तोखे ॿाहिरि कढण मां अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा असांजो त भई इहो रस्तो ॾिठल ई न आहे जो रब खे सॾे असां खोड़ पंहिंजा ठाही वेठा आहियूं मामो वेठो आहे ॾाॾो हाजी वेठो आहे नानो वेठो आहे पिणे वेठो आहे इहो कुझु न कंदई सभु कुझु अल्लाह जी ज़ात आहे मूंखे हुन ॾींहुं हिकिड़ो बिरोही चए पियो मौलवी नासीन क़ुरान फुरे न पारत मरे चए सीनो क़ुरान में भरियल थी क़यामत ॾींहुं पारत हुजे जन्नत वठी अचे अड़े पहिरियों अली शेर पाण त बचे पेरो पान तो बचाऊं जे ॿियो हुजे तारा टिका अब अरे गणती कप्पा फिक्र कप्पा फटी व देवने जन्नत देवने मोकारो भी थी वने ईमानी तबाह थी वने पर कुरान का मथे साफ किताब कोई ना है हिन का मथे बलागत फसाद में कोई किताब ना है यूसुफ अलैहिस्सलाम फरमाया रब दरवाजा बंद कर भज कुरान तो फरमाया यूसुफ अलैहिस्सलाम भागो ये दर के चंबो जो है दर बटुकर ज़ुलेखा पोया यूसुफ क्या चो नौजवान छोकरो भजन में तेज हो पर दरवाजन जो रुकावट जरूर हो ज़ुलेखा पोया यूसुफ क्यों सतई दरवाजा पार कई यूसुफ अलैहिस्सलाम जड़ी आखिरी दर टोड़े ही जो निकतो ज़ुलेखा मथों जी पहुती पोयो चोले खो वरते से यूसुफ फरमाया रब यकी बचाओ थी हाने बचा मां औरत जे हथ के पन जिस्म ते बर्दान न थो क्या ई बुल जो टप जो नहीं त पुठी नो चोलो ही सजो चट ज़ुलेखा जे हथ में पुठी उगाड़ो न भी निकरी इहो थी गुनाह का बचा गुनाह ईअं समझी जण बाह किरंदे त सड़न पाण बारींदे पाण बार बुंड रखी बारींदे जे वींदे त पाण बि सड़न गुनाह ईअं आहे गुनाह ईअं थी ॼण विछू गुनाह ईअं थी ॼण नांग कोन छॾींदी यूसुफ अलैहिस्सलाम जो बुल ॾिनो त ज़ुलेखा पुठियां चोलो ई पोयों फाड़े छॾेसि न बि पुठी अज़ीज़ मिस्र ॻोल्हे पियो त काॾे विया हो बि पहुतो हे बि ख़ैर सां पहुता ज़ुलेखा समझी वई त हाणे बदनामी मुंहिंजी थी वेंदी तंहिं करे पाण खे बचायां चए अज़ीज़ा हाणे ॾिस तूं मूंखे चए पियो न अक्रिमी मसवाया हिन जो बिस्तरो विछाइजांइ पाणी पीआरिजांइ मानी खाराइजांइ छोकिरो सदोड़ो थिए सदोड़े जो इहो ई हाल आहे मूंखे वठी मां ज़ोरी भॼी पंहिंजे जान छॾाई आहियां इज़त बचाई अथमि हे यूसुफ आहे हे चङो मुड़ुसु आहे घर में जंहिंखे रहियो अथसि हिनखे सज़ा ॾे हिनखे जेल में बंदि कर हिनखे सज़ा ॾे अल्लाह अकबर यूसुफ अलैहिस्सलाम वरी रोअण लॻो रब हाणे करे वञ ज़मीन जाॾे त गिहजी वञा पर ज़मीन ते घुमण जहिड़ो न आया सखर में दुनिया में माण्हू चवंदा ॾिसो त सही नबी जो पुटु नबी थी करे खरी पियो क़यामत मुंहिंजी बदनामी थींदी आख़िरी वाइज़ अल्लाह फरमाया यूसुफ केॾो ॾुखियो सफ़र करे मां बचायो त मां हाणे बि मां बचाईंदोमांइ साईं ज़ुलेखा घरवारी आ हुन जो मुड़ुसु
जीअं घरवारी चवे थी हू ॿुधंदो थो वञे आख़िर मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो कंदा मूंखे बदनाम कंदा ऐं मूंखे कोन हा उहो चङो हो खूह में मरी वञा चङो हो पर हिन इल्ज़ामनि खां बची वञा हा दुनिया मूं ते तंज़ टोक पई कंदी अल्लाह जो क़ुरान ऐलान करे फरमाए थो रब फरमाए यूसुफ परेशान थी गणती न कर 5 मिनट इंतजार कर अहिड़ी तुंहिंजी पाकाई मां बयान कयां थो जो क़ुरान में भी मौजूद हूंदी क़यामत ताईं औरतूं भी पढ़ंदियूं नंढा भी पढ़ंदा मौलवी पढ़ंदा हर को चवंदो वाह यूसुफ केॾो त तूं पाक भलो आहे कीअं पाण खे गुनाह खां बचायो यूसुफ अलैहिस्सलाम मोह हेठा ज़ुलेखा ॾाढ करे चेहरो मथे करे मुड़ुस सां ॻाल्हाए थी ख़बर ई कान पई पींघे में नंढड़ो ॿार आहे अल्लाह फरमाए उथी बरो चवंदा आहिनि खड़ो बि बच्चा खड़ो बि बशमड़े मार को बशमा खीर पिया कि नंढड़ो ॿार खीर पिया उथी वेही रहो नंढड़ो वेही रहो इहा ताक़त कंहिंजी आहे तव्हां पंहिंजो नंढड़ो ॼमियल हुजेव 9-6 महीननि जो वठी करे बीहारियोसि बीहंदो ईअं विहारियोसि वेहंदो घरवारी चंबा ठोकींदे चरियो आहे दिमाग़ ख़राब थियो थी मासूम ॿार खे खणी चेल भॻुई वेहंदो आहे छा एतिरो मामूली नंढड़ो ॿार आहे अल्लाह फरमाए वेही रहो ॼण ज़बान तुंहिंजी हूंदी पर फ़ैसिलो मां ख़ुदा जो ज़ुलेखा ॾे तकीना यूसुफ ॾिन निहार अज़ीज़ ॾे तक जेको ज़ुलेखा जो मुड़ुस आहे ॻाल्हियूं उन्ही खे ॿुधाए साईं छा ॿुधायां ज़बान न लेजी आहे मिंट में तके मुंहुं फेराई अज़ीज़ मिस्र ॾे मुंहुं कयईं अज़ीज़ ॻाल्हि ॿुध ज़ुलेखा जूं ॻाल्हियूं न ॿुध यूसुफ जी ॻाल्हि न ॿुध आ त मां तोखे रस्तो ॿुधायां क़ुरान तो फरमाए आहे क़ुरान में किसो क़ुरान जो आहे त पोइ अहिड़ो ई अक़ीदो रखूं त असां गुमराही न थियूं असां वतंदा साईं ॾिस त सही छा आहे मौलवी साहब 7 महीनो आहे छोकिरो चाकू ई नथो थिए घर में बेबरकती किताब त पट मारे भी खोड़ा अरे कुरान ही मां किताब आई कोई मां वटा कुरान मिंड में आया अल्लाह फरमाए तो नंढड़ो थियो वेही रहियो वशहिद शाहिदुम मिन अहलिहा इन कान कमीसु क़ुद मिन क़ुबलिन फसदकत वहुव मिनल काज़िबीन व इन कान कमीसु क़ुद मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन फलम्मा रआ कमीसहु क़ुद मिन दुबुरिन क़ाल इन्नहु मिन कैदिकुन्ना इन कैदकुन्ना अज़ीम यूसुफ आरिज़न हाज़ा वस्तग़फिरी लिज़ंबिकी इन्नकी कुन्त मिनल ख़ातिईन आओ कुरान तुझे अखर ने जुमलन ता कुर्बान वञा रब केडी पाकाई तो बयान करे यूसुफ अलैहिस्सलाम जी ऐं नंढड़े ॿार खां रब साईं पाकाई तो बयान करे नंढो वेही रहियो जी अज़ीज़ ॻाल्हि ॿुध यूसुफ सां ॻाल्हाए यूसुफ खे सॾु कर चोले खे ॾिसेसि जे चोलो अॻियों फाटल आहे पोइ यूसुफ कूड़ो ज़ुलेखा सची जे यूसुफ जो चोलो पोयों फाटल आहे त पोइ यूसुफ सचो ज़ुलेखा कूड़ी छो जे अॻियों यूसुफ नबी जो चोलो फाटल आहे पोइ यूसुफ चिमड़ियो आहे तो वारी घरवारी चोलो फाड़े भॼी वई आहे इज़त पंहिंजी बचाई अथई पर जे यूसुफ जो चोलो पोयों फाटल आहे त पोइ यूसुफ ॾाढो भॻो आहे तो वारी माई मुड़ी न आहे पोयों चिमड़ो अथई चोलो फाड़ो अथई पोइ तुंहिंजी घरवारी कूड़ी मुंहिंजो यूसुफ सचो पर इहो नंढड़ो ॿार को यूसुफ खे ॾिसी वियो छा अबा नंढड़ो ॿार पीउ गेमो थियो अञा तके ई न पियो कंहिं ॾे कंहिं सम्झायोसि चो रब जी कंहिं बाबा अज़ीज़ हैरान त ही मसलो छा थी पियो मिंट में ज़ुलेखा जॾहिं इहो नंढड़ो ॻाल्हायो त यूसुफ अलैहिस्सलाम चेहरो मथे कयो त ओ रब तुंहिंजी ग़ैबी मदद अची वई रब जी अॻ में महिरबानी कई हाणे भी महिरबानी कई रब्बा मां तुंहिंजा थोरा लाहींदुमि न क़यामत तुंहिंजा थोरा अणखुटन मुंहिंजा मिठा रब वरना मां ख्वार थी वञा हा उन महिल यूसुफ अलैहिस्सलाम खिलण लॻो ज़ुलेखा पंहिंजो मोह हेठि कयईं त मुंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो थी चुको आहे अज़ीज़ चयो यूसुफ हेॾे आहे यूसुफ अलैहिस्सलाम साम्हूं आयो अॻियूं चोलो ॾिठई हथ ई लॻल न आहे
यूसुफ पुठी त ॾेखार पुठी ईअं हो जे आईनो जे कलमे वारो एॾो सुहिणो हो पोयों ॾिठे पुठी गाढ़ो यूसुफ चोलो ई कोने हज़रत अज़ीज़ मिस्र समझी वियो त यूसुफ त सचो आ मां अॻ में बि दिलि चवे पई त यूसुफ सचो आ पर घरवारी जो लुड़ करे पई उनी महिल चयो ओ ज़ुलेखा जी मोह हेठ कयो अथई तव्हां मकरे लायो ओ ज़ुलेखा तव्हां मकरे लायो ज़ुलेखा कुसूर तुंहिंजो ई आहे यूसुफ जो कुसूर न आहे ज़ुलेखा ॻाल्हि ॿुध जल्दी कर मुंहिंजे यूसुफ खां माफ़ी वठ यूसुफ खे ॾाढो परेशान कयो अथसि ॾिस त ॻोड़ा पियो हारे मोह हेठ कयूं रोए पियो ओ यूसुफ मां अज़ीज़ बाहूं थो ॿुधाए त मुंहिंजी घरवारी आहे इहा ॻाल्हि कंहिंखे न कजाइं मिस्र में न त मुंहिंजी वॾी बदनामी थींदी माण्हू खिलंदा त वज़ीर जी घरवारी जो हाल ॾिसो पंहिंजे नौकर ते पंहिंजे ग़ुलाम सां दिलि लॻायई ओ यूसुफ मां इलाज कयां थो 5 ॾींहं मुंहिंजे घर में निम खाधो थी यूसुफ हे बाहूं थो ॿुधाए ज़ुलेखा जल्दी माफ़ी वठी छॾ अल्लाह फरमाए थो फलम्मा रआ कमीसहु क़ुद्द मिन दुबुरिन अल्लाह जो क़ुरान फरमाए थो जॾहिं पुठी जो चोलो फाटलो त ज़ुलेखा कूड़ी थी वई जो मुंहिंजो यूसुफ सचो थी वियो चो इंशाअल्लाह इहो यकीनो चो इंशाअल्लाह ऐं गुनाहनि खां पाण खे ईअं बचाईंदासीं जो यूसुफ अलैहिस्सलाम पाण खे बचायो तंहिंजी माना गुनाह ख़राब शइ आहे जो अल्लाह पसंदि नथो करे मुंहिंजो सोणो बि पसंदि नथो करे साहबा पसंदि नथा कनि जो हर मोमिन कबीरे गुनाह खे पसंदि नथो करे ऐं इंशाअल्लाह जे इन विखनि ते हलंदासीं इन कदमनि ते हलंदासीं इन रस्ते सां हलंदासीं अल्लाह से पाण असांजी हिफ़ाज़त फरमाईंदो जेॾा नेक हुजूं पोइ बि रब जे साम्हूं ॿाहूं वधी चओ रब बचाए तुंहिंजो तूं बचाईंदे असांजो हाल कोन थी असां कमज़ोर आहियूं ईअं न त शैतान मूंखे धसे वञे रब जे धसे त पोइ नुक़सान में वेंदुमि बचाइण वारी ज़ात तुंहिंजी आहे जीअं ॿियनि खे बचायो थी मुंहिंजे मथां बि रहम जी नज़र फरमा जॾहिं बाने जो तवजो रब ॾे हूंदो जो इंशाअल्लाह हर गुनाह खां बची वेंदो क़यामत ॾींहुं खिलंदे खिलंदे जन्नत में हलियो वेंदो अल्लाह तव्हां सां समूरनि खे दीनदार बणाए तौहीद फर्ज़ बणाए शिरक जी बीमारी खां बचाए अल्लाह अल्लाह जे नबी सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए बस ये मुख़्तसर अल्फाज़ चई करे पंहिंजे वाइज़ खे ख़त्म थो कयां वमा अलैना इल्ला